वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी जे इन बयान खां पोइ जेको हुन वापारियुनि जी हिकु समिट खे इस्लामाबाद में ख़िताब कंदे नंढड़ो पंहिंजे पर में बयान ॾिनो। हुन चयो त मैं थोड़ी सी सियासी तकरीर भी करूंगा। इन नए यूनिट सूबों से लेके जिसके अंदर हम रह रहे हैं ये कोलैप्स कर चुका है, आप माने ना माने। जो वज़ीर दाख़िला साहब की स्टेटमेंट है बिल्कुल उनका ये पर्सनल ओपिनियन है। पाकिस्तान हिकु अहिड़ो मुल्क आहे जंहिंखे सूबनि गॾिजी ठाहियो आहे। पाकिस्तान पाण अची करे सूबा न ठाहिया आहिनि पर सूबनि गॾिजी ठाहियो आहे। मां सिंध खे त उहा हैसियत आहे जो पाकिस्तान जी जेका करारदाद आहे उहा मंज़ूर कंदड़ असेंबली सिंध असेंबली आहे। ये सिंध की सूफियों की धरती के लोग कबूल नहीं करेंगे। मोहसिन नकवी साहब हमारे बार रूम में सैकड़ों वकील बैठे हैं, पकड़ के किसी को खारजा का वजीर बना दें, किसी को इंटीरियर मिनिस्टर बना दें, ऐसा मुल्क चलेगा क्या? सूबा कहाँ बनेगा? सूबा मतरूका सिंध में बनेगा, सूबा तबादले की जमीन में बनेगा। इस बात से ना डराया जाए, ये कागरोच जो है ये अगर ये इकट्ठे हो गए, इनको लैपटॉप देने से या इनको वज़ाइफ देने से जो है ये नहीं संभलेंगे। भाई हमने संभाले हुए हैं। तुम गली में निकल के तो देखो लोग तेरा तमाशा क्या करेंगे। हम कीड़े मकोड़े जो हैं कुछ हैसियत रखते हैं, और जब ये कह रहा है ना कि काकरोच अगर निकलेंगे तो ये करेंगे, तो काकरोच निकले हैं। बेरागन की भूआ मथे का बाहे भली पे भड़की, बेरागन की भूआ मथे का बाहे भली पे भड़की। हिन नगरी असानी असां को नगरी ना है निभड़की। आओ हमारे साथ चलो, हम सिंध बचाने निकले हैं। आओ हमारे साथ चलो, हम तालीम बचाने निकले हैं। आओ हमारे साथ चलो। है हक हमारा आजादी, है लफ्ज़ प्यारा आजादी, तू कैसे न देगा आजादी, तेरा बाप देगा आजादी। तालीम सिखाओ पढ़ने लिखने की आजादी, पढ़ने लिखने। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी जे इन बयान खां पोइ जेको हुन वापारियुनि जी हिकु समिट खे इस्लामाबाद में ख़िताब कंदे नंढड़ो पंहिंजे पर में बयान ॾिनो। हुन चयो त मैं थोड़ी सी सियासी तकरीर भी करूंगा। उन थोड़ी सी सियासी तकरीर तमामु वॾो सियासी तूफ़ान आणे छॾियो आहे। मुल्क जे ॿिनि वॾियुनि पार्टियुनि ऐं वफ़ाक़ में इत्तेहादी जमातुनि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ पारां इन बयान जी न रुगो मुखालफ़त कई वई आहे पर सूबाई जेके सदर आहिनि, मुस्लिम लीग नवाज़ जो सूबाई सदर आहे राना सनाला ऐं पीपल्स पार्टी जो सूबाई सदर आहे निसार अहमद खोड़ो, उन्हनि ॿिन्ही जे पारां वज़ीर दाख़िला जे अहिड़े बयान खां पोइ उनखां इस्तीफ़ा तलब कई वई आहे त अहिड़ो बयान ॾियण खां पोइ खेसि इन उहिदे ते रहण जो को हक़ न आहे, उहो इस्तीफ़ा ॾे, इन सिस्टम खां धार थी वञे। जंहिं सिस्टम जे बारे में हू चई रहियो आहे त सिस्टम कोलैप्स थी पियो आहे, सिस्टम ड्रही पियो आहे, किरी पियो आहे। कि ये सिस्टम जिसके अंदर हम रह रहे हैं ये कोलैप्स कर चुका है, आप माने ना माने। वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी इहो बयान इस्लामाबाद में वापारियुनि जे पारां हिकु जेका इकॉनॉमिक समिट आहे उहा घुराई हुई ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके वापारी बिरादरी आहे जा अॻुवान आहिनि उहे शरीक हुआ। वापारी बिरादरीअ खे ख़िताब कंदे हुन मुल्क जे जेके मुआशी मसइला आहिनि उन्हनि ते त ॻाल्हायो ई ॻाल्हायो, पर उन सां गॾोगॾु हुन हिकिड़ो आइडिया अहिड़ो पेश कयो जंहिंजी पाकिस्तान में, छो त पाकिस्तान घण क़ौमी घण सूबाई जेको आहे सो मुल्क आहे, उन में तमामु घणी मुखालफ़त थींदी रही आहे ऐं केतिरा ई माण्हू उन जी मुखालफ़त में असेंबलियुनि में करारदादूं बि पेश थियूं आहिनि, उन सां गॾोगॾु सियासी जलसा बि थिया आहिनि। वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी जे अहिड़े बयान खां पोइ ख़ुदि उन जी कारकर्दगीअ ते इहो सुवालु उथियो आहे ऐं केतिरनि माण्हुनि इहो सुवालु करणु शुरू कयो आहे त जेकॾहिं वज़ीर दाख़िला मेरिट जी ॻाल्हि करे थो त पाण कहिड़ी मेरिट ते वज़ीर दाख़िला बणियल आहे, हू कहिड़ी सियासी पार्टीअ जो कारकुन रहियो आहे ऐं कहिड़ी सियासी पार्टीअ पारां MNA या MPA थियल आहे, उनखां पोइ हू सियासत में आयो आहे ऐं इवॉल्व करे मथी सिते ते आयो आहे। वज़ीर दाख़िला जे अहिड़े बयान जंहिंमें तमामु घणे क़िस्म जो जेके सियासी तकरारी ॻाल्हियूं कयल आहिनि उन्हनि खे वॾे हिकु सियासी जेको तूफ़ान आहे उनखां अॻु में जेका खिवण खिलंदी आहे, जो असां वटि जीअं मींहं बरसातूं पवंदियूं आहिनि त ईअं ई हिकिड़ा आसार सम्झा था वञनि। पंजाब में वेठल केतिरा ई तज़िया निगार इहो चई रहिया आहिनि त हीउ जेको हाइब्रिड निज़ाम आहे इन में गॾु हलंदड़ जमायतुनि खे असुल मालिकनि जे पारां 6 महीननि जी डेडलाइन ॾिनी वई आहे। 6 महीननि जे अंदरि इन्हनि टारगेट्स खे पूरो कयो न त हीउ सिस्टम
जेको मोहसिन नकवी साहब जे बकौल त कोलैप्स करे चुको आहे, ड्रही पियो आहे, उनखे रिप्लेस करायो वेंदो। पाकिस्तान हिकु अहिड़ो मुल्क आहे जंहिंखे सूबनि गॾिजी ठाहियो आहे। पाकिस्तान पाण अची करे सूबा न ठाहिया आहिनि, पर सूबनि गॾिजी ठाहियो आहे। ऐं इन्हनि सूबनि मां सिंध खे त उहा हैसियत आहे जो पाकिस्तान जी जेका करारदाद आहे उहा मंज़ूर कंदड़ सिंध असेंबली आहे। ऐं उन सिंध असेंबलीअ मां हिन वक़्तु ताईं अहिड़ी का बि करारदाद मंज़ूर कोन थी आहे त सिंध में 9 सूबनि जी गुंजाइश आहे ऐं उहे ठाहिया वञनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो आहे त आइन में जेके दर्ज थियल ॻाल्हियूं आहिनि, आइन में जेको 9 सूबनि जे या इंतिज़ामी यूनिट्स जेके चओ था, उन्हनि जे बारे में जेको आइनी तरीक़ेकार आहे उहो अप्लाई कयो वञे। उहो आइनी तरीक़ेकार कहिड़ो आहे उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। पर केतिरा ई जेके ख़ासि करे वज़ीर दाख़िला मोहसिन नकवी जे इन बयान खां पोइ ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं मुस्तफ़ा कमाल जहिड़नि जेके अल्ताफ़ भाई जा पुराणा साथी रहिया आहिनि MQM लंडन जा, उन्हनि माण्हुनि जे पारां इहो चयो आहे त केतिरा ई मुल्क आहिनि, तव्हां ॾिसो उन्हनि सूबा ठाहिया आहिनि, असां वटि छो को बज़िद आहे। ऐं हुननि जा मिसाल जेके आहिनि उहे अफ़गानिस्तान खां वेंदे अफ्रीका जे मुल्कनि ताईं अचनि था। हुननि खे इहा ख़बर न आहे त जेका यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे उन में 100 सालनि खां वधीक जूं स्टेट्स आहिनि, उन्हनि सां कॾहिं बि कंहिं छेड़छाड़ न कई आहे, कॾहिं बि कोन। पर उन जे बावजूदि हू तरक़ीअ में आहिनि। तरक़ीअ जी राह में रुकावट जेका हूंदी आहे उहा जहालत हूंदी आहे, उहा जेके सर्विसिस न ॾियणु हूंदी आहे, बैड गवर्नेंस हूंदी आहे। तरक़ीअ जी राह में रुकावट इहा थोरी हूंदी आहे त नवां सूबा ठाहियो त पोइ तरक़ी थींदी। जेकॾहिं अमेरिका जी ॻाल्हि कयूं त टेक्सास 180 साल पुराणो जेको सो स्टेट आहे, उतां जी अलास्का ॾिसो, कैलिफोर्निया ॾिसो। कैलिफोर्निया त 176 साल पुराणी जेका स्टेट आहे ऐं अलास्का 67 साल आहे, हवाई बि 67 सालनि जी आहे। उहे जेके स्टेट्स अमेरिका में आहिनि 50 स्टेट्स आहिनि। ऐं उन्हनि जो मिसाल ॾियण जे बजाए तव्हां वञी चओ था त अफ़गानिस्तान में सूबा नवां आहिनि, इंडिया नवां सूबा ठाहिया आहिनि, अफ्रीका जे फलाणे मुल्क नवां सूबा ठाहिया आहिनि। त अफ्रीका कहिड़ी तरक़ी कई आहे, अफ़गानिस्तान कहिड़ी तरक़ी कई आहे जेकॾहिं उन नवां सूबा ठाहिया पिया आहिनि। त तव्हां तरक़ी जेकॾहिं ॾिसणी आहे त अमेरिका जी ॾिसो न, जंहिं कॾहिं बि टेक्सास जे 180 साल जेको हुनजी स्टेट जी हैसियत आहे, सूबे जी हैसियत आहे, उहा तब्दील त हुननि कोन कई आहे। उन जे बावजूदि उहो तरक़ीअ में आहे। कैलिफोर्निया जी 176 साल हैसियत आहे, उनखे त हुननि छेड़छाड़ कोन कई आहे, उन जे बावजूदि हू तरक़ीअ में आहिनि। ईअं ई इंग्लैंड में अचो, ग्रेट ब्रिटेन, इंग्लैंड, स्कॉटलैंड, वेल्स, नॉर्दर्न आयरलैंड, उन्हनि जे हदबंदियुनि सां कंहिं बि क़िस्म जी का छेड़छाड़ करण खां सवाइ बि त तरक़ी थी आहे ऐं उहे न वर्ल्ड पावर आहिनि। त इहो जेको लॉजिक ॾिनो थो वञे त वधीक सूबा ठाहिण खां पोइ तरक़ी थींदी। सभु को माण्हू इहो थो चए त हलाया तव्हां खां 4 सूबा कोन था थियनि ऐं तव्हां हाणे ॻाल्हि था कयो त 12-12, 22-22 सूबा जेके थियनि ऐं उहे इंतिज़ामी यूनिट्स जेके आहिनि से उहे हुजणु घुरिजनि, जंहिंखां पोइ इहे थींदो। तरक़ी मुमकिन तॾहिं थी सघंदी। मुल्क में हिन वक़्तु सियासी जेको तूफ़ान उथियल आहे 9 सूबनि जे बारे में वज़ीर दाख़िला त ॻाल्हि करे वञी ख़ामोश थी वेही रहियो आहे, पर उनखां पोइ जेको तूफ़ान उथियो आहे उन जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नवाज़ ऐं ॿियनि जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जे पारां शदीद रद्द अमल आयो आहे। ऐं शदीद रद्द अमल ख़ासि करे जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध जे क़ौमप्रस्तनि पारां तमामु शदीद रद्द अमल आयो आहे। तव्हां अयाज़ लतीफ़ पलीजे जी तकरीर ॿुधी हूंदी। मोहसिन नकवी साहब, हमारे बार रूम में सैकड़ों वकील बैठे हैं, पकड़ के किसी को खारजा का वजीर बना दें, किसी को इंटीरियर मिनिस्टर बना दें, ऐसा मुल्क चलेगा क्या? तव्हां डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो, राशिद महमूद सूमरो ऐं ॿियनि जूं जेके आहिनि बयान, इंटरव्यूज़ ॿुधा हूंदा, उन्हनि सीधी मुखालफ़त कंदे चयो आहे त सिंध हिकु वहदत आहे ऐं सिंधी माण्हू कॾहिं बि इन क़िस्म जे कंहिं ख़्याल खे क़बूल न कंदा। सिंध में ख़ासि करे इन जी मुखालफ़त इन करे बि थींदी जो सिंध जा माण्हू पंहिंजे वसीलनि जे बारे में भली बेख़बर खणी हुजनि। सिंध जे माण्हूअ कॾहिं बि कंहिं कोयलो खणी वेंदड़ ट्रक जो अघु वठी करे बलूचिस्तान वांगुरु उन जा टायर न साड़िया आहिनि, उहा ट्रक न साड़ी आहे। सिंध जे माण्हुनि कॾहिं बि सिंध मां गैस खणी वेंदड़ जे गाॾियुनि ते कॾहिं बि ईअं अटैक न कया आहिनि जीअं बलूचिस्तान में थियनि था। पर सिंध जो माण्हू पंहिंजे पाणीअ जी पहिरेदारी कंदे बबरलो ते धरणो हणी ज़रूरु वेही रहियो। सिंध जो माण्हू पंहिंजे पाणीअ सां, सिंधु दरिया सां, सिंध जो माण्हू पंहिंजी सकाफ़त सां, सिंध जो माण्हू पंहिंजी ॿोलीअ सां ऐं सिंध जो माण्हू सिंध जे वहदत सां, पंहिंजे धरतीअ सां एतिरो प्यारु करे थो जो उन जो अंदाज़ो शायदि ई केरु करे सघे थो। इस्लामाबाद में वेठल हुजे या लाहौर में, उनखे इहो अंदाज़ो ई न आहे। उनखे इहो अंदाज़ो ई न आहे त हीअ माण्हू जेके पंहिंजे वसीलनि जा पंहिंजे शहरनि में ॿियनि जेके ॿाहिरां जेके आयल माण्हू आहिनि, धारियुनि जूं लोधूं आहिनि, उन्हनि खे बि पालनि था। कॾहिं उन्हनि ते एतिराज़ न कयो आहे। वो चाहेंगे कि सिंध में तकसीम हो। इससे उन्हें क्या फायदा आया साहब? भाई वो चाहते हैं कि जो अर्बन स्पीकिंग एरियाज हैदराबाद, कराची अलहदा सूबा बने जहां पे उनकी डोमिनेशन हो।
वो कर लेंगे तो सिंधी कहां जाएंगे जिनका वो सॉइल है, जो पहले ही महरूम अपने आप को समझते हैं मुख्तलिफ वजूहात की बिना पे, वहां पे आप ये करना चाह रहे हैं। एक वो आपको वेलकम करें, आपको जगह दें, अपने दरवाजे खोलें, और फिर जो है आप ये करें। तो ये जो एडमिनिस्ट्रेटिव ग्राउंड्स पे हम कह रहे हैं, ये बिल्कुल मसले को कंफ्यूज करने वाली बात है। पर हू कॾहिं बि पंहिंजे धरतीअ ते, पंहिंजी ॿोलीअ ते, पंहिंजे दरिया ते वार बर्दाश्त न कंदा आहिनि। सिंधी माण्हुनि जी हिकिड़ी इहा तारीख़ रही आहे। हुन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंजाब में जेकॾहिं साउथ सूबे जी ॻाल्हि आहे त उहा त पंजाब असेंबली जो पास कयल करारदाद आहे, पहिरियां त उहो अमल कयो वञे, ऐं उन सां गॾोगॾु जेको केपीए में हज़ारा सूबे जे लाइ करारदाद मंज़ूर कयल आहे, पहिरियां त उन खां शुरूआत कई वञे। सभु माण्हू ईअं ई था चवनि त पहिरियां उतां शुरूआत करियो, उन खां पोइ जेका तव्हां अचो ऐं ॿियनि सूबनि जे बारे में ॻाल्हि कयो। पाकिस्तान में ॾिसणो इहो आहे त नवनि सूबनि या इंतिज़ामी यूनिट्स जी जेका ज़रूरत कहिड़ी आहे। जॾहिं अवाम रोडनि ते निकिरी एहतिजाज कोन थो करे, कंहिं बि सूबे जे माण्हुनि रोडनि ते निकिरी करे इहो कोन चयो आहे त असांखे नवां सूबा ठाहे ॾियो, नवां इंतिज़ामी यूनिट्स ठाहे ॾियो। माण्हू गैस लाइ निकिरनि था, बिजली लाइ निकिरनि था, रोडनि रस्तनि लाइ निकिरनि था, ॿियनि बुनियादी सहूलियतुनि लाइ निकिरनि था, तालीम लाइ निकिरनि था, रोज़गार लाइ निकिरनि था। सिंध जा माण्हू, पंजाब जा माण्हू या केपी बलूचिस्तान जा माण्हू इहो निकिरी कॾहिं कोन हुननि चयो आहे त असांखे जेको आहे सिबी जो अलॻि सां ठाहे ॾियो, लसबेले जो अलॻि सां ठाहे ॾियो सूबो, असांखे ॿिया सूबा ठाहे ॾियो। त इहा डिमांड कंहिंजी आहे? यानी मोहसिन नक़वी जहिड़ा माण्हू, उन सां गॾु जेको आमिर महमूद आहे, लाहौर जो अॻूणो मेयर आहे, उहो ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, मुस्तफ़ा कमाल, फारूक सत्तार टाइप अहिड़ा माण्हू जिन कॾहिं अवाम में वञी कोन ॾिठो आहे, जिन खे अवाम जे पल्स जी ख़बर न आहे, उहे माण्हू अची ॻाल्हियूं था कनि त हाणे साईं ज़रूरत इहा आहे त गुज़ारो मुश्किल आहे, नवां सूबा ठहणु घुरिजनि। हाणे साईं गुज़ारो न थींदो त पाकिस्तान तरक़ी न कंदो जेसि ताईं नवां सूबा न ठाहींदो। नवनि सूबनि जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे उन मां नतीजो कहिड़ो हासिल कयो थो वञे। कुझु तजे निगारनि जी इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे, जेके चवनि था त असल में नवनि सूबनि जी ॻाल्हि वज़ीर दाख़िला पारां इन करे बि कई वई आहे त मथां जेको आहे सो 28वीं आइनी तरमीम मंज़ूर कराइणी आहे, ऐं उन जे लाइ ॿिन्ही पार्टियुनि जे मथां दबाव आहे, ॿिन्ही पार्टियुनि जी क़यादतुनि जे मथां दबाव आहे त जीअं हुननि 26, 27 आइनी तरमीम मंज़ूर कराई हुई, ईअं ई 28वीं तरमीम हू मंज़ूर कराइनि। पर ॿई वॾियूं पार्टियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़, इहो सम्झनि थियूं त 28वीं आइनी तरमीम मंज़ूर कराइण यानी पंहिंजा हथ कपराए छॾिणा आहे। उन जे करे उहे वेट एंड वॉच वारे मरहले में आहिनि, ऐं उन्हनि जी आला क़यादत हिन वक़्त ताईं मोहसिन नक़वी साहब जे बयान जे बारे में अञा ताईं रद्द अमल न ॾिनो आहे। नवाज़ शरीफ़ साहब जो अहिड़ो को बयानु आयो आहे, आसिफ अली ज़रदारी साहब जो या बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो को अहिड़ो बयानु न आयो आहे जंहिंमें हुन चिटी तरह सां ई ॻाल्हि कई हुजे त मोहसिन नक़वी इहा ॻाल्हि ग़लति कई आहे या सही कई आहे। पर उन्हनि जी जमातुनि जा जेके बि सूबाई सदर आहिनि, जेके अॻुवान आहिनि, उन्हनि जे पारां सख़्तु जेका मुखालफ़त कई वई आहे, ऐं इहा मुखालफ़त साम्हूं अचण खां पोइ इस्टेब्लिशमेंट जंहिं इहो ख़ुदि जेको आहे सो वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी खे लॉन्च करण वारी जेका इस्टेब्लिशमेंट आहे, उहा बि इन्हनि ॻाल्हियुनि खे तके तोरे पई त इहा कावड़ किरोध माण्हू केतिरे ताईं आणनि था साम्हूं, यानी उन्हनि जी लेवल चेक करण लाइ त उहो केतिरी मथे सितर जी मज़ामत थिए थी, उन खां पोइ इहे ॻाल्हियूं साम्हूं अचनि। सूबनि जी ॻाल्हि पाकिस्तान में छेड़णु ॿिया का नई कोन्हे का, ऐं तकरारी मामला हमेशह छेड़िया वेंदा। पाकिस्तान जी सियासत में तव्हांखे ख़बर आहे, कालाबाग डैम जो जीअं मुतनाज़ मसइलो आहे, कैनालनि जो जीअं मुतनाज़ मसइलो आहे, इख़्तिलाफ़ी मसइलो आहे, ईअं ई नवां सूबा या नवां यूनिट्स जिन जी कंहिं बि सियासी जमायत MQM खां सवाइ घुर न कई आहे, उन जे बारे में पाकिस्तान जो वज़ीर दाख़िला चए थो त हीउ अॼु जो दौर जो पाकिस्तान जो अहम इशू आहे, ऐं इन खे एड्रेस करण खां सवाइ तव्हांजी तरक़ी नामुमकिन आहे। ऐं न त जेका जेनज़ी आहे नौजवाननि जे बारे में हू चए थो, उहे निकिता त पोइ सभु कुझु डावाडोल थी वेंदो। ऐं उन मिसाल जेको ॾिनो इंडिया मां जेको काकरोच जनता पार्टी जे बारे में, त इहे काकरोच जॾहिं बि निकिरनि था, पाकिस्तान ऐं इंडिया में त तमामु वॾो फ़र्क़ु आहे। काकरोच उते पंहिंजे हक़नि लाइ निकिता, नौजवान जिन तंज़िया तौर ते जिन खे चयो वियो हुयो इंडियन सुप्रीम कोर्ट जे जज पारां काकरोच, उहे त पंहिंजे हक़नि लाइ निकिता ऐं हक़ वठी निकिता ऐं पुरअमन मुज़ाहिरा कया हुननि। पाकिस्तान में तव्हां जेके बि काकरोच निकिरनि था उन्हनि सां कहिड़ो असरु था कयो, उहा त कंहिंखे ख़बर कोन्हे, कंहिंखां का लिकल ॻाल्हि कोन्हे। इन्हनि समूरनि शयुनि जे बावजूदि काकरोच निकिरनि था, नथा निकिरनि, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। पर जिन जेके धरतीअ जा मालिक आहिनि, जेके सन ऑफ सॉइल आहिनि, उहे कॾहिं बि पंहिंजी धरतीअ जो विरहाङो क़बूल न कंदा। सिंध जी सूरत हाल त इहा आहे, पंजाब में खणी को बि माण्हू, को बि दानशर उनखे आए बाएं शइ करे, पर सिंध में कैटेगोरिकली सिंध जो माण्हू इन ॻाल्हि ते ख़ुदि पीपल्स पार्टी सां गॾु बीह रहंदो त बाबा सिंध जो जेको क़ौम परस्त आहे, भले उहो पीपल्स पार्टी जो नकाहत हुजे, पर
पीपल्स पार्टी सां गॾु बीह रहंदो त सिंध जो विरहाङो नामंज़ूर आहे। असांखे कंहिं बि सूरत में सिंध जो विरहाङो न घुरिजे। पीपल्स पार्टी जेका हिन वक़्तु मर्कज़ में बि आहे ऐं सूबनि में बि उहा गॾियल बि ऐं अकेले सिर बि हुकूमत करे थी, उनजो वाज़ो मौक़िफ़ इहो आहे त जेको आइन में दर्ज थियल तरीक़ेकार आहे नवनि सूबनि जे बारे में उन मुताबिक़ हलियो। आइन में ज़िक्र छा आहे उहा तव्हांखे ॿुधायां थो त आइन जो आर्टिकल आहे 239, उनजो क्लाज़ आहे 4, जंहिंमें इहो वाज़े लिखियलु आहे आइनी तरीक़ेकार त आइनी तरमीमी बिल क़ौमी असैम्बली ऐं सेनेट में आंदो वेंदो, ॿिन्ही ऐवाननि मां 2/3 अक्सरियत सां जेको पास थींदो, जंहिं तरमीम में उहो छो त उहो आइनी तरमीम हूंदी। आइनी तरमीम में सूबनि जी हदबंदियुनि खे तब्दील करणो आहे त मुतासिर सूबाई असैम्बलीअ मां 2/3 अक्सरियत सां पास कराइणु लाज़मी आहे। जंहिं बि सूबे जे हदबंदियुनि सां छेड़छाड़ कई वेंदी उन सूबाई असैम्बलीअ मां 2/3 अक्सरियत सां उहा करारदाद मंज़ूर कराई वेंदी। उन खां पोइ उहो बिल जेको आहे सदर पाकिस्तान मोकिलियो वेंदो। हाणे मसइलो इहो आहे त इहे जेके समूरा ही अप्रूवल थी था वञनि उन खां पोइ जेको आहे सो प्रेसिडेंट जे असेंट लाइ मोकिलियो वेंदो ऐं उहो आइन जो हिसो थी वेंदो। पार्लियामेंट में हदबंदियुनि जो तइन का बि ऐवान बाला या लोअर उहो नथो करे सघे, यानी पार्लियामेंट अकेले सिर सूबनि जी नयनि हदबंदियुनि जो तइन नथी करे सघे। इहो वाज़े तौर ते आहे। सूबाई जेके असेंबलियूं आहिनि उहे एम्पावर्ड आहिनि। आइन में लिखियलु आहे त सूबाई असेंबली जंहिं सूबे में इहो नए सिर हदबंदियूं थींदियूं, यानी का एरिया उन जी शामिलु करणी आहे या धार करणी आहे, उन जे लाइ तरीक़ेकार आइन में 239 जे क्लास 4 में इहो वाज़े लिखियलु आहे त उन असेंबलीअ मां हिकिड़ी जेको आहे सो बिल मंज़ूर थींदो ऐं उहो बिल आंदो वेंदो 2/3 अक्सरियत सां। उन खां पोइ इहो अॻिते वेंदो प्रोसेस। उनजो ताज़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां त 2018 में जेका 5वीं आइनी तरमीम आहे उन जे बारे में आहे त फाटा जॾहिं मर्ज पिए थियो KPK सां त पहिरियों उहा KPK जी सूबाई असेंबली उन जे पारां मंज़ूर कयो वियो बिल, उते पेश थियो हुयो। उन खां पोइ अॻिते जो ऐं क़ौमी असैम्बली में सेनेट में पेश थी करे प्रेसिडेंट ॾांहुं वियो, जंहिंखां पोइ उहो आइनी तरमीम थी 5वीं आइनी तरमीम, जंहिंमें फाटा खे जेको आहे सो KPA सां मर्ज कयो वियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त सिंध में ख़ासि करे सूरताल त हिकिड़ी अलॻि आहे। हाणे केतिरा ई जेके नौजवान आहिनि उन्हनि समूरनि खां पंहिंजो रोज़गार पंहिंजूं ॿियूं शयूं उहे त विसरी वियूं आहिनि ऐं उहे वज़ीर दाख़िला जे बयान खां पोइ मुतरक थी विया आहिनि, मुनज़िम थी विया आहिनि ऐं पार्टी बुनियादनि खां हटी करे हिक ॿिए जी सपोर्ट करे रहिया आहिनि त कंहिं बि तरीक़े सां इन जी मुखालफ़त करणी आहे। असल में जेकॾहिं ॾिठो वञे त पाकिस्तान में को बि वॾो फ़ैसिलो करण खां अॻु में इन क़िस्म जा शोशा चइजे या वार्निंग शॉट्स चइजनि उहे छॾिया वेंदा आहिनि ऐं उहो सियासतदाननि खे वार्निंग हूंदी आहे त तव्हां गवर्नेंस जेका आहे सो उहा ठीकु कयो, न त हीउ सिस्टम कोलैप्स थियो थिए। ऐं तव्हां ॿुधो हूंदो त DG ISPR पारां बि इहा ॻाल्हि कई वई आहे त सिस्टम में जेके माण्हू आहिनि ऐं गवर्नेंस जेका आहे उहा असांखे मुतासिर थी करे, अमन अमान क़ाइमु करण में बि गवर्नेंस मुतासिर थी करे। त गवर्नेंस जो जेको गैप आहे इन जी तमामु घणो ज़िक्र कयो वेंदो आहे एस्टेब्लिशमेंट जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे पारां त गवर्नेंस गैप आहे जंहिंजे करे असां जेको आहे सो शोरश ज़दा इलाइक़नि में बि अमन अमान नथा करे सघूं। पर किथे बि तव्हां उहो इहो न ॾिठो हूंदो त शोरश ज़दा इलाइक़नि जे मसइलनि जो हल इहो कढिजे, जीअं बलूचिस्तान आहे या KP आहे त उन्हनि खे नंढनि इंतिज़ामी यूनिट्स में नंढनि सूबनि में जेको आहे सो तब्दील कयो वेंदो। यानी अॼु जेकॾहिं 4 IG आहिनि त 22 IG थी वञनि, 22 चीफ सेक्रेटरी थी वञनि, 22 गवर्नर थी वञनि, 22 वज़ीर आला थी वञनि ऐं उन्हनि जूं काबीनाऊं थियनि, उन्हनि जा सेक्रेटरी थियनि। जेको मुल्क हले ई कर्ज़ ते थो उहो एतिरो जेको इक़्तिसादी बार आहे उहो बर्दाश्त करे सघंदो? इहो ख़ुदि सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके सूबा आहिनि उन्हनि मां KPK में ऐं बलूचिस्तान में कश्मीर में तमामु वॾे पैमाने ते शोरश हली रही आहे। बाक़ी रहियल आहे सिंध। छा उनखे बि तव्हां इन तरफ़ धिके नथा चाहियो त हू एहतजाजनि में रोडनि ते ऐं पंहिंजे प्रोटेस्ट ते हुजनि? तंहिंजे करे अहिड़ियूं जेके छो त सिंध जो जीअं मूं सवेल अर्ज़ु कयो त सिंध जो माण्हू सिंध जी वहदानत जे ख़िलाफ़ु कंहिं बि माण्हूअ जी केर बि माण्हू हुजे साम्हूं उन जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हूंदा आहिनि। उनजो मिसाल ॾियां त जनरल परवेज़ मुशर्रफ जे पारां जेको आमिर हुकुमरान हुयो उन जे पारां केतिरो ज़ोर हुयो त कालाबाग डैम ठाहिणो आहे ऐं उन जे लाइ हुन तमामु वस कयो, न चोटीअ जो ज़ोर लॻायो। सुप्रीम कोर्ट जो अॻूणो चीफ जस्टिस साक़िब निसार जंहिं न चोटीअ जो ज़ोर लॻायो, डैम फंड रखियईं, पर सिंध जे माण्हुनि न कई त न, इनकार उहो इनकार ई रहियो। तंहिंजे करे हीअ त वहदत जी ॻाल्हि आहे। ईअं न आहे त सिंध को जेको आहे सो आसानीअ सां उनखे क़बूल करे वठंदी अहिड़े फ़ैसिले खे। सियासी माण्हुनि जा इख़्तिलाफ़, सियासी माण्हुनि सां इख़्तिलाफ़ तव्हांजा पंहिंजी जाइ ते हूंदा, पीपल्स पार्टी सां इस्टेब्लिशमेंट जा इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते हूंदा, पर उन नज़ुलो जेकॾहिं सिंध जी वहदानत जे मथां किरंदो त सिंधी माण्हू उन वक़्तु एहतजाज में हूंदो, उन वक़्तु रस्तनि ते हूंदो ऐं उहो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो।
उहो उन ज़माने में बि सिंधी माण्हुनि क़बूल न कयो जॾहिं वन यूनिट ठाहियो वियो हुयो, सिंध जी हैसियत ख़तमु कई वई ऐं उहो वन यूनिट जे दौर में ख़तनि ते जेको आहे सिंध लिखणु मना हुयो त माण्हू ॼाणी वाणी उन जी जेको हुननि कानून लागू कयो उन ज़माने में उन जी मुखालफ़त कंदा हुआ, ॼाणी वाणी उन जी भंजकड़ी इहो कंदा हुआ, लिखंदा हुआ सखर सिंध, लाड़काणो सिंध। अॼु जे नौजवाननि खे शायदि इहा ख़बर न हुजे त इहो माण्हू छो लिखंदा आहिनि पुराणा माण्हू त लाड़काणो सिंध, कराची सिंध, उहो इन जे करे जो सिंध जी वाद्यानत ते वार करे कराची खे वफ़ाक़ जे हवाले कंदो या अलॻि इंतिज़ामी यूनिट ठाहींदो त सिंधी माण्हू जो उहो पुराणो जेको जज़्बो आहे उहो ई जागी पवंदो। इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे उनजो हिकिड़ो तरीक़ेकार मौजूदु आहे। पाकिस्तान में नवां सूबा या नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जे लाइ हिकिड़ो आइनी तरीक़ेकार मौजूदु आहे ऐं उन खे ई फॉलो करिणो पवंदो। अदरवाइज़ मुल्क जा जेके बादशाह आहिनि, माज़ीअ जा बि बादशाह आहिनि, उहे आमिर रहिया आहिनि ऐं उन्हनि आइन खे रद्दीअ जे टोकरीअ में उछलियो आहे, उन काग़ज़नि जो पलंदो करार ॾिनो आहे त हे छा आहे, कहिड़ो आइन आहे, ऐं उनखे टोड़ींदा बि रहिया आहिनि। इहा बि पाकिस्तान जी हिस्ट्री आहे ऐं उनजो खुमियाज़ो बि भोगणो पियो आहे उन्हनि खे बाद में। पर जेकॾहिं आइनी हदबंदियुनि जे अंदरि रही करे इहो कमु करिणो आहे त आइन जो वाज़े जेके हदूं आहिनि उहे त इहे ई आहिनि। यानी जेकॾहिं सिंध जे हवाले सां तव्हां नवां सूबा नओं को इंतिज़ामी यूनिट ठाहिणु चाहींदो त पहिरियां सिंध असेंबलीअ मां उनजो बिल मंज़ूरु थींदो ऐं उहो केरु कंदो? सिंध असेंबली जा 2 भाङे 3 अक्सरियत सां जेके मेंबर वेठा आहिनि उहे आहिनि। कहिड़ो सिंध असेंबली जो मेंबर आहे जेको इन बिल जी जेको आहे हिमायत कंदो ऐं सुभाणे सिंध में हली ॾेखारींदो, सिंध जे माण्हुनि जे अॻियां फ़ख़ुर सां उहो कंधु खणी ॾेखारींदो? सिंध जा माण्हू उन जे मथां गद्दारीअ जो मुक़दमो हलाईंदा, हुनखे सरेआम जेके आहिनि से माण्हू गद्दार चवंदा, उन्हनि जे घरनि ते वञी तवा टंगे ईंदा, उन्हनि जे मुंहं ते वञी स्याही उछले ईंदा, मस उछले ईंदा। इहे अहिड़ियूं सिंधी माण्हू जीअं मूं सवेल अर्ज़ु कयो त पंहिंजे सूबनि जी या पंहिंजे माण्हुनि जूं हिकिड़ियूं लवाज़मात आहिनि। सिंध जे माण्हुनि जे लाइ पंहिंजी ॿोली, धरती ऐं उन जी वहदानत उहे सभ खां अवल आहिनि। उन्हनि ते हू कंप्रोमाइज़ न कंदा आहिनि। बाक़ी शयुनि ते केतिरनि ई शयुनि ते हू कंप्रोमाइज़ड आहिनि ऐं कंप्रोमाइज़ थियल आहिनि। उहे चवनि था बट ठीकु आहे, सभु भाए रहियो, अचो गॾु रहो, असांजे वसीलनि ते पलिजो, पर इहो कॾहिं बि कोन कंदासीं त तव्हांखे ज़मीन जो पंहिंजो टुकड़ो कटे चऊं त हीउ तव्हांजो धार जेको आहे सो सूबो आहे, हीउ तव्हांजो इंतिज़ामी यूनिट आहे, इहो कॾहिं बि कोन करणु ॾींदा। सिंध जो माण्हू हिन वक़्तु मुतहरक आहे, बाशऊर बि आहे ऐं उहो हर शइ खे ॾिसे बि थो। तंहिंजे करे हुकुमराननि खे बि सोचे सम्झी क़दम खणणु घुरिजे ऐं ईअं न थिए त जेको पुरअमन सिंध आहे उहो सुभाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन हिकिड़ी कंहिंजी बि ख़्वाहिश जे करे त नवां सूबा या नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जे चकर में समूरी सिंध एहतजाज में हुजे ऐं रोडनि रस्तनि ते हुजे। अॼोके विलाग में एतिरो ई। वरी कंहिं नए विलाग में नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला भाई।